पीर जो ॻोठ में रमज़ान मुबारक जहिड़े मुक़दस महीने में भी महांगाई जो जिन बोतल खां ॿाहिरि रोज़दार परेशान इंतज़ामिया जे कन ते जूं बि न चुरी सघी। इन हवाले से टेलीफोन लाइन ते मौजूद आहे पीर जो ॻोठ मां अवामी न्यूज़ रिपोर्टर नौमान ख़ास खेली। जी नौमान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? पीर जे ॻोठ में रमज़ान ईंदे ई महंगाई चोट चढ़ी वई। फ्रूट समेत सब्जियूं गोश्त ॿीणी रक़म में विकिरो थियण लॻियूं। ग़रीब अवाम महंगाई जे बहरान में फाथल। इंतज़ामियात ख़ामोश तमाशाई बणियल। जॾहिं त भींडियूं 250 रुपया किलो, करेला 150 रुपया किलो, वांगण 80 रुपया किलो में विकिरो थियण लॻा। फ्रूट में हिंदाणा 110, सूफ़ 250 रुपया, गिदरा 120 रुपया में हलण लॻा। जॾहिं त गोश्त में माओ गोश्त 1200 रुपया किलो, बाकरो 700, मुर्गी 450, मच्छी 450 में विकामजण लॻी। महंगाई ख़िलाफ़ शहरनि पारां DC खैरपुर खां फौरी नोटिस वठण जी अपील कई आहे ऐं इन महांगाई जे बहरान मां ॿाहिरि कढण जी अपील कई। कैमरामैन टीम न्याज़ सोलंकी, उस्ताद अशरफ मेमन सां गॾु नौमान ख़ास खेली, अवामी न्यूज़, पीर जो ॻोठ। नौमान, अव्हां जी महिरबानी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।